नाज़रीन, सखर शहर में बरसाती पानी निकाल नथी सघियो, जंहिं करे आम ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे। उन ई हवाले सां ॾिसूं था मोरडो महर जी हीअ रिपोर्ट। कुछ कलाकनि जे पयल मींहुं सखर इंतिज़ामिया जे दावाउनि जी पत ते वाक़ी करे छॾी आहे। चूंडियल नुमाइंदनि ऐं म्यूनिसिपल इंतिज़ामिया जे लापरवाहीअ सबबि शहर ऐं भरपासे में पयल मींहुं जो पाणी पुराणे सखर, माइक्रो कॉलोनी, नओं पिंड, तीर चौक, घंटाघर, शाही बाज़ार जे केतिरनि ई इलाइक़नि जे रोडनि में बीठल आहे, जेको अञा ताईं निकाल नाहे थी सघियो। उन बाबति शहरियुनि जो चवणु आहे त दाणी काॾे ॿार सामान दामान वठणो हुयो त गोॾे गोॾे जो पानी लॻो पियो आहे। बसि हाणे वटि जेको चयो त फंड वठण वारा हुया फंड वठी विया, माल दाल खाई विया आहिनि। असांजो मालिकी करण वारो केरु ई न आहे। बसि हाणे असां हितां लॾे करे को ॿियो हंधु ॾिसूं था, सुकून जी त ज़िंदगी गुज़ारे सघूं था। हिते वॾेरा जेके बि अचनि था पंहिंजो कमु करे हर राउंड वठी करे गाइब थी था वञनि। असांखे कुझु सपोर्ट ई नथो करे। हफ़्तनि जा हफ़्ता पाणी बीठो आहे, ड्रेनेज वग़ैरह बि हलनि था, कुझु पाणी निकिरे ई नथो। असांजी रोज़ी धोज़ी जेका बि आहे ठप लॻी पई आहे। असां कमकार वारा छोकिरा हुयासीं, उहो बि असांजो रोज़गार जो पाणी जे करे ठप थी वियो आहे सॼो। ॾिसो दादा, जाते ताते इहो हिसाब किताब पूरो हिन इलाइक़े जे अंदरि तव्हां ॾिसो त पाणी ईअं बीठो आहे, घर में कोई सुकून ना है, कोई आराम ना है, काई सहूलियत ना है। पता नहीं इनकी बहुत परेशानी है। हमारे यहाँ गाड़ी बंद हो जा रही है, बहुत परेशानी है, बहुत तकलीफ उठानी पड़ती है, इतना लंबा घूम करना पड़ता है। अब यहाँ से आते हैं हमारी गाड़ी बिल्कुल बंद हो जाती है, परेशानी बनती, स्टार्ट होती नहीं गाड़ी। सारा पानी खड़ा हुआ है, इधर भी देखो सारी जगह पानी पानी भरा हुआ है। अरे असांजो पाड़ो आहे हिते गरीब माण्हू कमाए नथा सघूं, हितां पाड़े जा काउंसलर आहे उहो पाणी नथा कढाइनि, वॾी परेशानी आहे। न रोज़गार आहे, न गाॾी बीहारे था सघूं, न खाई था सघूं, न ॿार बचो असांजो घुमी थो सघे। ये परेशानी आहे ज़िंदगीअ में कुझु तव्हां ई म्यूनिसिपल इंतिज़ामिया विरहनि खां शहर जे ड्रेनेज ऐं बहितरीअ लाइ ईंदड़ करोड़े रुपया ख़र्च त ॾेखारे चुकी आहे, पर शहर जे ड्रेनेज, नालनि ऐं नालियुनि जो हाल एतिरो त ख़राब थी वियो आहे जो घरनि जे आम रूटीन वारो पाणी बि नेकाल थियणु ॾुखियो थी वियो आहे। उन करे मींहं जो पाणी बीहण करे आम ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। शहरियुनि जो चवणु आहे त बरसाति कुदरत जे तरफ़ां रहमत आहे, पर इंतिज़ामिया जे लापरवाहीअ रहमत खे ज़हमत बणाए छॾियो आहे। हुन जे तरफ़ां मुतालबो कयो वियो आहे त फौरी तौर ते पाणी निकाल करे हुन जी परेशानीअ मां जान छॾाई वञे। कैमरामैन अब्दुल रज़ाक चौहान सां गॾु मोरडो महर, आवाज़ टीवी न्यूज़, सखर।